गंबट रिपोर्टर जाहिद हुसैन जामड़ो गंबट लॻ राज़देरो धरती टीवी जे रिपोर्टर ख़ालिद खोड़ो खां भत्तो घुरण ऐं भत्तो न ॾियण ते कुर्बान शंबाणी गुल मोहम्मद शंबाणी वल्द सदरुद्दीन शंबाणी लठनी कुहाणियुनि जो हमलो करे ॾिनो। राज़देरो धरती टीवी जे रिपोर्टर ख़ालिद खोड़ो मीडिया खे ॿुधाईंदे चयो त मूंखे 5 सालनि खां वठी मौतमार धमकियूं मिलंदियूं आहिनि। ज़मीन मां हथ खणी वञ न त ॿी सूरत में ज़मीन में जेरो पूरे छॾींदासीं। काल्ह जॾहिं मां पंहिंजी ज़मीन ते फसल घुमण वयसि त मूं ते लठनि कुहाड़ियुनि सां कातलाणो हमलो करे ॾिनो। कलमधणी चयो त मूं सां हमलो करे वॾी नाजाइज़ी कई वई आहे। मूं ते कूड़ा केस करे मुंहिंजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। एसएसपी खैरपुर डीआईजी सखर ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मसइले जो नोटिस वठी बाअसर जवाबदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। सकरन रिपोर्ट कुर्बान मरी जस्कम चेयरमैन सन्नान कुरैशी समेत मरकज़ी क़यादत ऐं कारकुननि ते कराची जे लांढी जेल में तशद्दुद करण ऐं गैर इंसानी सलूक ख़िलाफ़ जस्कम सकरन पारां नेशनल प्रेस क्लब आॾो काज़ी सरफराज़ मेमण चौक ते ख़ैर मोहम्मद लाखो, शबीर मक्सी, बरकत जलबाणी, अलण सिंधी, आलिम कीरियो, इलियास जुणेजो, अब्बास सोलंगी ऐं इमदाद रिंद जी अॻवाणीअ में हथनि पेरनि में ज़ंजीरूं पाए अलामती बुख हड़ताल जारी रखी वई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जंहिं मुल्क में ॻाल्हाए न सघिजे, वसीलनि जी मालिकी न हुजे, हक़ घुरण गुनाह हुजे, उते असीं सभु पाण खे कैदी सम्झूं था ऐं जेसीं इन कैद मां आज़ाद न थींदासीं तेसीं पंहिंजे हक़ घुरण वारो सिलसिलो बंदि न कंदासीं। कारकुननि पंहिंजे हथनि पेरनि ऐं ॿाहुनि ते ज़ंजीरूं ॿधी पाण खे अलामती कैदी ज़ाहिर करे एहतिजाज कयो। हुन चयो त जस्कम चेयरमैन सन्नान खान कुरैशी ऐं मरकज़ी क़यादत मथां लांढी जेल में तशद्दुद कयो पियो वञे। अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे जेल इंतिज़ामिया खे चिता था ॾियूं त मलिक रियाज़ जी वंगार वहण बंदि करे सिंध जे आशिकनि धरती धड़नि सां ज़ुल्म बंदि कया वञनि। ॿी सूरत में सॼी सिंध अंदरि हिकु भरपूर एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। एसएसपी जैकमाबाद इस्माइल रियाज़ मलिक पारां गड़ी खैरो तालके में अवाम सां खुली कचहरी कई ऐं उन मौक़े ते अवाम जा मसइला ॿुधिया। शहर वारनि दाहींदे चयो त गड़ी खैरो तालको बदमनी जो गढ़ बणिजी चुको आहे ऐं फुर चोरियूं मामूल बणिजी चुकियूं आहिनि। अवाम पारां एसएसपी जैकमाबाद मुतालबो कंदे चयो त जेकॾहिं अहिड़ी रीति हालात रहिया त पोइ गड़ी खैरो शहर हिकु नोगो एरिया बणिजी वेंदो ऐं हितां जो कारोबार ठप थी वेंदो। ॿिए तरफ़ एसएसपी जैकमाबाद इस्माइल रियाज़ मलिक अवाम सां मुखातिब थींदे चयो त मुंहिंजी गड़ी खैरो जी अवाम सां पहिरीं खुली कचहरी आहे। यकीन थो ॾियारियां त हिकु दफ़ो ॿीहर गड़ी खैरो जो अमुन बहाल थींदो ऐं फुर चोरी जूं वारदातूं ख़तम थींदियूं। पुलिस चेक पोस्ट अहलकार ऑलरेडी मुक़रर हूंदा। जिते जिते मंशियात हले पई एसएचओ गड़ी खैरो फिदा हुसैन शेख उते कार्रवाई कंदो, मंशियात ते ज़ाब्तो अची वेंदो। दादू मां ब्यूरो चीफ शहजाद चांडियो जी रिपोर्ट मुताबिक़ दादू में वधंदड़ बदमनी ख़िलाफ़ पीटीआई जे सॾ ते पीटीआई अॻवान ऐं शहरी रोडनि ते निकिरी आया। हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन आशिक हुसैन, ज़ौर अकबर खान जतोई, महबूब लुंड ऐं दाहियो त दादू ज़िलो बदमनी जे वर चढ़ी वियो आहे। ॾींहुं हुजे या राति रोज़ानो फुरूं, धाड़ा, चोरियूं, लुटमार मामूल बणिजी वियो आहे। एसएसपी दादू ॾोहारियुनि जो साथारी बणिजी वियो आहे। वापारी, दुकानदार, शहरी रोज़ फुरिजी रहिया आहिनि। शहरी अदम तहफ़ुज़ जो शिकार थी विया आहिनि। पुलिस अघूर निंड सुतल आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु मख़तूम बिलावल थाणे जो एसएचओ कार फुर में पकितो वियो, जंहिं धाड़नि, फुरनि ऐं चोरियुनि में हुजण जो एतिराफ़ पिणु कयो। जंहिं ज़िले में पुलिस में कार्रवायूं रिढूं, फुरूं, चोरियूं कराइण में पाण मुलविस हुजनि, उन ज़िले में अमन अमान केरु कराईंदो। हुननि चयो त महीने अंदरि 200 खां वधीक धाड़नि, फुरनि ऐं चोरियुनि जूं वारदातूं थियूं आहिनि। दादू पुलिस हिकु बि रिकवरी न कराए सघी आहे, न ई ॾोहारी पकिता विया आहिनि। हुननि चयो त जेसिताईं एसएसपी दादू खे न हटायो वेंदो ऐं शहरनि खां फुर, चोरी, धाड़नि जी रिकवरी न कराई वेंदी तेसिताईं एहतिजाजी तहरीक जारी रहंदी। डिप्टी कमिश्नर एडिशन 2 खैरपुर
इकबाल हुसैन जंदान साहब सां अहम मुलाकात। इन मुलाकात दौरान बबरलो शहर जे अवामी मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी, जंहिंमें बबरलो शहर जो ड्रेनेज सिस्टम, शहर जी सफ़ाई सुथराई, हेल्थ जो निज़ाम ऐं बबरलो जी ग़रीब अवाम जा अहम बुनियादी मसइला इकबाल हुसैन साहब जे अॻियां पेश कया, जंहिं ते इकबाल हुसैन जंदान साहब चयो त मां जल्द DC साहब खैरपुर सां गॾु बबरलो शहर जो विज़िट कंदसि ऐं बबरलो शहर जे अवाम जा बुनियादी मसइला हल कंदसि। बबरलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह, सिंध एक्सप्रेस न्यूज़, बबरलो। SSP खैरपुर मलिक ज़फ़र इकबाल साहब सां अहम मुलाकात। उन मुलाकात दौरान बबरलो शहर जे अमन व अमान ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। SSP खैरपुर मलिक ज़फ़र इकबाल साहब जो चवणु आहे त ज़िले खैरपुर मीरस में अमन क़ाइमु करण लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियां। अगरि कंहिं आम माण्हू खे का बि तकलीफ़ ऐं शिकायत आहे त मुंहिंजे ऑफिस जा दरवाज़ा हर वक़्तु खुलियल आहिनि। असां सलाम पेश कयूं था। SSP खैरपुर मलिक ज़फ़र इकबाल जी काविशुनि ऐं कोशिशुनि खे बबरलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह, सिंध एक्सप्रेस न्यूज़, बबरलो। डिप्टी कमिश्नर ऑफ खैरपुर राजा तारिक अली चांडियो साहब सां अहम मुलाकात। इन मुलाकात दौरान बबरलो शहर जे अवामी मसइलनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी, जंहिंमें बबरलो शहर जो ड्रेनेज सिस्टम, शहर जी सफ़ाई सुथराई, हेल्थ जो निज़ाम ऐं बबरलो जी ग़रीब अवाम जा अहम बुनियादी मसइला DC खैरपुर मीरस राजा तारिक अली साहब जे अॻियां पेश कया, जंहिं ते DC साहब नोटिस वठंदे चयो त मां जल्द पंहिंजे अमल सां गॾु बबरलो शहर जो विज़िट कंदसि ऐं बबरलो शहर जी अवाम जा बुनियादी मसइला हल कंदसि। बबरलो रिपोर्टर सैयद अमीर हुसैन शाह, सिंध एक्सप्रेस न्यूज़, बबरलो।